बेबासी लाड़कानो में पुलिस मंशियात फरोशन खिलाफ कार्रवाई कयूं आहिनि। 4 मंशियात फरोश गिरफ्तार किया विया आहिनि। अहम खबर है अवां सां शेयर कंदासीं। पुलिस कार्रवाई करे 7 किलो चर्स, 990 ग्राम आफीम ऐं 5 लाख रुपया रोक रक़म हथ कई है। अवां खे अपडेट दे रहा आहियूं। पुलिस पासपोर्ट ऑफिस वेझो जवाबदार सजाद मकोल के 2 किलो चर्स समेत गिरफ्तार किया है। पुलिस की गोठ मियां लाल में कार्रवाई कई वई। 3 मंशियात फरोश गिरफ्तार किया विया आहिनि। 5 किलो चर्स हथ कई वई। बिल्कुल नाज़रीन, पुलिस मूजिब मंशियात फरोशन खिलाफ सरकार की फरियाद ते केस भी दाखिल किया विया आहिनि। पुलिस मंशियात फरोशन खिलाफ कार्रवाई करे 4 मंशियात फरोश गिरफ्तार किया आहिनि। पुलिस कार्रवाई करे 7 किलो चर्स, 990 ग्राम आफीम ऐं 5 लाख रुपया रोक रक़म हथ कई है। जॾहिं त पुलिस पासपोर्ट ऑफिस वेझो जवाबदार सजाद मकोल के 2 किलो चर्स समेत गिरफ्तार किया है। पुलिस की गोठ मियां लाल में कार्रवाई थी है। 3 मंशियात फरोश गिरफ्तार किया है। इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं ब्यूरो चीफ रशीद समूख हाजी। रशीद, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि पुलिस की कार्रवाई के हवाले से? जी बिल्कुल, लाड़कानो पुलिस मंशियात फरोशन खिलाफ जेके आहे उहे कार्रवाई तेज़ करे छॾियूं आहिनि। अॼु लाड़कानो पुलिस कार्रवाई कंदे मंशियात फरोश मकोल गुरु सां वास्तो रखंदड़ आम मंशियात फरोश आहे उन समेत 6 मंशियात फरोशन जवाबदारनि खे गिरफ्तार करे 7 किलो चर्स ऐं 990 ग्राम आफीम ऐं 5 लाख रुपया रोक रक़म हथ करे वरिती आहे। 3 मंशियात फरोशन चर्स जेको आहे उहो पुलिस जो चवणु आहे त फिटो करे फरार थी विया। SSP लाड़कानो आहे मीर रूरल कोसो, हुन सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे त SSP जो चवणु आहे त SHO वलीद इंस्पेक्टर अली हसन मुगेरी पासपोर्ट ऑफिस इलाइक़े में आदि मंशियात फरोश खिलाफ कार्रवाई कंदे मकोल गुरुअ जे इन मंशियात फरोश जवाबदार सजाद मकोल के 2 किलो चर्स समेत गिरफ्तार करे वरितो आहे। वधीक SSP ॿुधायो त साॻियाई थाणे जे पुलिस आरीजा नाके वारे इलाइक़े में मंशियात फरोशनि खिलाफ कार्रवाई कंदे जंहिं दौरान मंशियात फरोश अफज़ल मकोल ऐं अब्दुल सत्तार मकोल ऐं बशीर मकोल उन खे 1 किलो चर्स उहे फिटो करे फरार थी विया आहिनि। ऐं वधीक SSP ॿुधायो त फरार थियल 3 मंशियात फरोशनि खिलाफ सरकार जी फरियाद ते अलॻि अलॻि केस पिणु दाख़िल किया विया आहिनि। ऐं धामरा पुलिस गोठ मियां लाल में मंशियात फरोशनि खिलाफ कार्रवाई कंदे 3 मंशियात फरोशनि जवाबदारनि कोड़ल वलद मोहम्मद शाहणी ऐं गुलाम हुसैन वलद दाड़ू शाहणी ऐं हफ़ीज़ुल्लाह वलद मोहम्मद शाहणीअ खे गिरफ्तार करे वरितो आहे। वटां 5 किलो चर्स, 990 ग्राम आफीम ऐं 5 लाख रुपया रोक रक़म हथ करे वरिती आहे। गिरफ्तार मंशियात फरोशनि खिलाफ गिरफ्तार जेके मंशियात फरोशनि खां मंशियात जी ख़रीदारी ऐं संदसि साथी ऐं सहूलियतकारनि बाबति पुछागाछ SSP जो चवणु आहे त उहा कई थी वञे। जी ठीक है, वॾी महिरबानी रशीद अपडेट करण लाइ।